खयाज़ ते सवेल सेशन ॿुधण जो मूंखे मौक़ो मिलियो ऐं तव्हांजो सुवाल शेख खयाज़ कीअं मोटिवेट करे थो या कीअं असर छॾे थो। मुंहिंजे ख़्याल में शेख खयाज़ माइनस करे छॾियो त सिंध जे गुज़िरियल 50 सालनि जी सियासत लाइ उत्साह जे ॿिनि टिनि वॾनि सबबनि मां हिकिड़ो सबबु गुम थी वेंदो। शेख खयाज़ उहो इंथ्यूज़ियाज़म आहे, शेख खयाज़ उहो जज़्बो आहे जो जॾहिं माण्हू थकिजी थो पवे, टुटी थो पवे, मायूस थो थी पवे, तॾहिं शेख खयाज़ उन थकल टुटल मायूस थियल माण्हू खे चीचक झले वरी उथारे बीहारे थो त विड़ मुक़ाबिलो कर, मैदान में लाइ। सवेल तनक़ीदूं पिए थियूं, कुझु दोस्तनि ॻाल्हि कई, ॾिसो हिकिड़ो डॉक्टर आहे, उनखां तव्हां एक्सपेक्ट था कयो त सुठो इलाजु कंदो। उहो वीसी कीअं थींदो, बीखाराम वीसी तौरु छा परफॉर्म कंदो, डॉक्टर आलमाणी एडमिनिस्ट्रेटर तौरु कीअं हूंदो, डॉक्टर जान मोहम्मद टंडे मोहम्मद ख़ान मेडिकल कॉलेज खे कीअं हलाईंदो। वकील आहे, वकील खे हिकिड़े क्लाइंट जो केस खणी ॿिए माण्हू जे ख़िलाफ़ु जंग विहणी आहे, उन माण्हू खे हज़ार शिकायतूं हूंदियूं। जेको प्रिंसिपल बि हूंदो कंहिं कॉलेज मॉडल स्कूल जो, उन सां हज़ार शिकायतूं हूंदियूं। दुकानदार बि थी सघे थो, को शाइर रक्षा ऐं चिंची जो ड्राइवर बि थी सघे थो। त भई चिंची कल्टी थी वञे टंडे आदम खां शहदादपुर वेंदे त माना उहो शाइर भलो कोन थींदो। चिंची हुनजो पंहिंजो धंधो आहे, हुनजो कहिड़ो वास्तो आहे शाइरी सां। तंहिंजे करे शेख खयाज़ एज़ ए मुफ़क्किर, शेख खयाज़ एज़ ए आलिम, शेख खयाज़ एज़ ए अदीब, उनखे ॾिसो। शेख खयाज़ मुड़ुस तौरु पंहिंजे ॿार खे चमाट हई कोन हई, ख़र्ची धीअ खे घणी ॾिनई। शेख खयाज़ कंप्लीट सूट कंहिंखां सुबराईंदो, चांहि सां बिस्किट खाईंदो या कोन खाईंदो, जहाज़ जो आवाज़ ॿुधी ॿाहिरि दरीबा ॾिसंदो कोन ॾिसंदो, इन जो कहिड़ो वास्तो आहे त शेख खयाज़ शाइर केॾो वॾो। तंहिंजे करे शेख खयाज़ खे ॿियो पेश कयो वेंदो आहे त शेख खयाज़ में मां घड़ी हुई, आऊं न हूंदुसि। त वॾनि माण्हुनि में ईअं न हुअणु खपे छा? माण्हू पंहिंजे पाण खे असेस न करे छा? को माण्हू सुठो कमु करे त उहो रुॻो इन जे इंतज़ार में हुजे छा त ॿिया माण्हू मूंखे साराइनि? माण्हू पंहिंजे पाण खे पाण छो न साराए? जे माण्हू को भलो कमु करे, पर आउं नथो सम्झां त शेख खयाज़ जेका साईं इमदाद साहिबु ॻाल्हि कई त असांखे कीअं उत्साही, आउं सम्झां थो त शेख खयाज़ हर वक़्तु इहो पेश कयो त दुनिया जे वॾनि तमामु वॾनि माण्हुनि जे लश्कर में आउं बि हिकिड़ो सिपाही आहियां। जीअं माइकोविस्की खां ऐं पास्तरनाक खां सवाइ रुॻो लेनिन ऐं स्टालिन सां सुञाणप रूस जी कान्हे। लेनिन ऐं स्टालिन बि आहिनि, पास्तरनाक बि आहे, माइकोविस्की बि आहे। जीअं अमेरिका जी सुञाणप इब्राहिम लिंकन बि आहे, पर उन सां गॾु वॉल्ट विटमिन बि आहे। जीअं चर्चिल ऐं शेक्सपियर ऐं उन्हनि सां गॾु डेविड कॉपरफील्ड वारो चार्ल्स डिकिंस बि आहे। जीअं गांधीअ सां गॾु सॼे बर सग़ीर सुञाणप गालिब बि आहे, राबिंद्रनाथ टैगोर बि आहे। तीअं हिन सरज़मीन जी सुञाणप पॉलिटिशियन बि हूंदा, हिन सरज़मीन जी सुञाणप वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला बि हूंदा, सियासतदान बि हूंदा, पर ईंदड़ हज़ारनि सालनि ताईं हिन ज़मीन जी सुञाणप लतीफ़ खां पोइ शेख खयाज़ हूंदो। पाण न हूंदासीं। हम असर दौर इंसाफ़ न करे सघंदो आहे। पाण बि इतफ़ाक़ सां हम असर दौर जे क़रीब क़रीब जा माण्हू आहियूं। हम असर दौर ॾिसंदो आहे, शादी में मुंहिंजी आयो कोन आयो, शेख खयाज़ पुओ घणो ॾिनो, शेख खयाज़ मूंखे चांहि प्यारी कोन प्यारी, शेख खयाज़ मुंहिंजी धीअ जी शादी में आयो कोन आयो, शेख खयाज़ मुंहिंजी बदिली कराई कोन कराई। इहो ईंदड़ दौर, लतीफ़ जे दौर जा माण्हू वठी अचो त जेके लतीफ़ जे पाड़े में रहंदा हुजनि, उन्हनि खे थी सघे थो इख़्तिलाफ़ हुजे, लतीफ़ साईं पंहिंजे घर जो ॿुआरो ॾेई किचरो मुंहिंजे साम्हूं चलाए वेंदो हो, मूंखां उधार जा पैसा खणी वियो, दुकान ते पैसा वापसि थी सघे थो छा लतीफ़ साईं किथां दुकान तां को सीधो वरितो हुजे, पैसा न ॾिना हुजनिसि, कंहिंखां कुकुड़ या छेलो वठी आया हुजनि, छेले जा पूरा पैसा न ॾेई सघियो हुजे। हाणे उन छेले वारे जे हवाले सां शाह लतीफ़ जो अघु ऐं शख़्सियत ऐं उनजी हैसियत पाण ॻणींदासीं त फलाणे माण्हू खे शिकायत हुई। तंहिंजे करे उहे माण्हू हलिया विया। इहो सुठो थियो जो लतीफ़ जा हम असर कोन्हनि। शेख खयाज़ सां इंसाफ़ तॾहिं थींदो जॾहिं हुनजा हम असर दौर जा माण्हू न हूंदा। ईंदड़ माण्हू ऑब्जेक्टिव थी सोचींदा त शेख खयाज़ छा हो। तंहिंजे करे शेख खयाज़ ते जेको इहो इल्ज़ाम आहे त आऊं मूंखां सवाइ कुझु न, ॿिए असांजे महिमान लाइ माइक इमदाद साहिब लाइ शिफ्ट करण खां अॻु में रुॻो हिकिड़ी शेख खयाज़ ॿुधायां तव्हांखे त आऊं न बेमौत मुआ तोलाए कुठा इंसान हज़ारे मां न रुॻो आऊं न बेमौत मुआ तोलाए कुठा इंसान हज़ारे मां न रुॻो हिन दुनिया में देस हुया नादान हज़ारे मां न रुॻो जे राह अजल कंहिं वरती या हिन भूए कई बि भरती या ही धरती तोखे परती या महिमान हज़ारे मां न रुॻो
अख सारी रात न झपकी आ ऐं शबनम शबनम टपकी आ जे बाख घुरे थी बख त ए ज़िंदान हज़ारे मान रुगो छो चंड असां का रात ठरे ॾे चांडो कीअं जो ज़हर भरे आ केॾो पोयों पहर परे हैरान हज़ारे मान रुगो तूं चओ न कुछां तूं चओ न लुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो ही दौर अयाज़ गुज़रणो आहे ऐं पंहिंजो वारो वरणो आहे को ॿारण नेठ त ॿरणो आहे इम्कान हज़ारे मान रुगो। साॻे वक़्त ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे सा असांखे नज़र अचे थी अयाज़ जे कलाम में अयाज़ जे नसुर में पंहिंजो अयाज़ लतीफ़ साहिबु हिन ते रोशनी विझे त हुन वटि जेको आइडियोलॉजी या कंहिं बि सिस्टम या कंहिं बि नज़रिए जे नाले सां जेका हिकिड़ी डिक्टेटरशिप जो रुझान हुयो उहो इज़हार राय जी आज़ादी खे रोकणु कंहिं बि तरह सां छाकाणि त अयाज़ लतीफ़ साहिब खे ॼाण हूंदी त उहो जेको पंहिंजे सोल्ज़ेनिट्सन जेको हिकिड़ो पंहिंजे वक़्त में क्रिटिक हुयो वॾो पंहिंजो रूसी निज़ाम जो ऐं उते उनखे रखियो हुयूं लेबर कैंप्स में बि रखियो हुयूं ऐं उनजे लाइ वॾियूं ॻाल्हियूं ऐं आज़ादी जूं त शेख अयाज़ मूंखे यादि आहे हिलाल पाकिस्तान में कालम लिखियो सोल्ज़ेनिट्सन जे हक़ में त अयाज़ जेको आहे उहो जेकॾहिं कंहिं बि आइडियोलॉजी जेकॾहिं मोनोपलाइज़ करण जी कोशिशि कई आहे या पंहिंजे आमरियत खे क़ाइमु करण जी कोशिशि कई आहे त उन जे ख़िलाफ़ बि रजिस्ट करे थो उहो असांखे नज़र अचे थो इन ते साईं थोरो तव्हां रोशनी विझो। शेख अयाज़ साहब जे किताबनि में रूस मां सभ खां वधीक ज़िक्र एलेक्जेंडर सोल्ज़ेनित्सन ऐं मायकोविस्की ऐं पास्तरनाक जो रहियो आहे। डॉक्टर ज़िवागो खे जीअं ग्लैमराइज़ कयो शेख साहब मायकोविस्की खे जीअं पेश कई ऐं ईस्टर्न यूरोप मां मिलान कुंडेरा खे अनबेरेबल लाइटनेस ऑफ बीइंग ऐं जोक जे ख़ालिक मिलान कुंडेरा खे जो ज़िक्र त शेख अयाज़ साहब स्टेटस को जे ख़िलाफ़ हो ऐं उहो स्टेटस को सरमादारी निज़ाम जो हुजे स्टेटस को कंहिं क़ौमी रियासत जो हुजे कंहिं लिबरल मुल्क जो हुजे या कंहिं सोशलिस्ट मुल्क जो हुजे स्टेटस को जे ख़िलाफ़ शेख अयाज़ बीठो हो। अॼुकल्ह मुल्क में इलाही ज़िक्र पियो हले चांडियो साहब आर्टिकल 6 जो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेको कॉन्स्टिट्यूशन जीअं पाकिस्तान जो आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो थिए थो तीअं सिंध जो कहिड़ो कॉन्स्टिट्यूशन हुजे जेका सिंध ख़ुदि हिकिड़ी सिविलाइज़ेशन आहे त जेकॾहिं मुंहिंजो वस पुॼे त लतीफ़ जो रिसालो भंवर भिरे आकाश कुले पातम कीनरो कीजो बीजल ॿोलियो ऐं विजूं वसण आयूं इन्हनि पंजनि ते मुश्तमिल हिकिड़ो सिंध जो आइन आहे सिंध जो कॉन्स्टिट्यूशन आहे ऐं जेका सिंध जी धुर को अदीब को शाइर को कलमकार इन्हनि चइनि अयाज़ जे किताबनि ऐं लतीफ़ साईं जे सॼे रिसाले जे बुनियादी फ़िक्र सां बुनियादी सोच सां बुनियादी इज़हार राय जी जेका ॻाल्हि कई तव्हां आज़ादीअ सां सेक्युलर वैल्यूज़ सां उन्हनि सां जेको टकराव में अचे ऐं उनजे ख़िलाफ़ु लॻे सिंध जे 7 करोड़ माण्हुनि खे उन्हनि ते आर्टिकल 6 लॻाइणु खपे त ही सिंध जे बुनियादी आइन सां टकराव में आहिनि सिंध जो आइन शाह लतीफ़ ऐं शेख अयाज़ ॾेई विया आहिनि। आउं सम्झां थो त ही जेका तव्हां ॻाल्हि कई हिकिड़ो ॿियो या सेकेंड या लास्ट राउंड आहे आउं सम्झां थो पाण हिकिड़ी फ्रस्ट्रेशन में वरितल माण्हू आहियूं हिकिड़े पासे पंहिंजा आदर्श आहिनि ॿिए पासे फ्रस्ट्रेशन आहे ज़िंदगी आहे कारोबार आहे नौकिरी आहे इश्क आहे शादी आहे ॿार पालणा आहिनि घर ठाराइणो आहे वॉश बेसन सही कराइणो आहे जुतीअ में कोको आहे मोटरसाइकिल जी चेन लही वई आहे उन्हनि सभिनी इशूज़ में शेख अयाज़ जीअं शइ खे पेश करे थो उनजो रुगो आख़िर में तव्हांखे 2 टे सिटूं थो ॿुधायां रनी कोट जा धाड़ेल मां सॼे मंज़िल खे सॼे मंज़िल ऐं सॼे सफ़र ऐं सॼे इशूज़ खे कीअं एड्रेस थो करे ऐं पाहण जहिड़ा वाहणियो ए पाहण जहिड़ा वाहणियो छा लाइ ईअं लाचार रहो छा लाइ डिॼो छा लाइ लिको आ कुड़म मथां केॾो न टिको था कायर रातो रात अचनि ऐं घातक सोचे घात अचनि ऐं घर घर फुरलुट लाइनि था हर घर वारे खे घाइनि था
हर घर वारीअ खे लोइनि था ऐं बेड़े चूंडे ढोइनि था। ऐं वींगस तुंहिंजा वार चङा, वरी घर, हू डिप्रेशन, वरी फैमिली, इश्क। ऐं वींगस तुंहिंजा वार चङा ऐं तिन ते मुंहिंजा आर चङा। मूं तिन जी छांव बि माणी आहे ऐं सारी धरती वाणी आहे। कंहिं सपने सां पर कीअं कयां, तो तोखां अॼु मां दूर वञा। जिन फोरुनि तोखे घायो आहे ऐं आदीअ राति लुछायो आहे, मां तेसी जिन खां वेर वठां, तो तेसी को बनवास वठां। मां नेठि त मोटी अचणो आहे ऐं तोसां गॾिजी नचणो आहे। हिन रंग रंगेली धरतीअ ते, मद मस्त नशेली धरतीअ ते, मां तुंहिंजे अर्ते खोंबे मां ही ॻाढ़ो झंडो थो ठाहियां। मां तुंहिंजे अर्ते खोंबे मां ही ॻाढ़ो झंडो थो ठाहियां। अॼु हिन परचम जे पाछे में मां कोट अंदरि या काछे में ललकार कंदुसि सरवेरीअ खे ऐं वार कंदुसि सरवेरीअ ते। जिन संझा जो सिंदूर लुटियो, जिन भेज भिनीअ जो नूर लुटियो, अॼु तिन जो पीछो करणो आहे, इहा वापसि मूर न वरणो आहे। ऐं महकूमो ऐं मज़लूमो घंघोर घटाऊं थी झूमो। हर डुंगर खे ललकार कयो ऐं उभरी उन ते वार कयो। अंधेर न कोई रहणो आहे ऐं पेर न कोई रहणो आहे। कंहिं पापीअ जो हिन पाड़े में अधु राति कटी से धाड़े में। हा, बाक़ी राति बि कटणी आहे, पर हाणे बात बि कटणी आहे। ऐं वेरीअ पोयां वञणो आहे ऐं उन जो गाटो भञणो आहे। हा, बाख भलेरी अचणी आहे, नए मोहन ते जा नचणी आहे। ऐं पोइ अॼु ज़ुल्म निहोड़े ईंदासीं ऐं झंडो खोड़े ईंदासीं। ऐं पंहिंजी सारी वस्तीअ में भल झूमे, पंहिंजी वस्तीअ में को ॿारण ॿारे ईंदासीं ऐं ॾींहुं उभारे ईंदासीं। ही ॻाढ़ो झंडो मस्तीअ में भल झूमे, पंहिंजी वस्तीअ में अॼु मारी मारे ईंदासीं ऐं डुंगर ॾारे ईंदासीं। का बाहि लॻाए ॿेलनि खे, हिन धरतीअ जे धाड़ेलनि खे को सूरज ॿारे ईंदासीं ऐं ॾींहुं उभारे। वाह साईं वाह।